ख़बर अॼु जी अवां सां शेयर करे रहिया आहियूं त आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। अवां खे इहा बि आगाही ॾींदा हलूं त 255 वोट खणी आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो सदर चूंडी वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे हर मेंबर पारां मुबारक ॾिनी पई वञे। पार्लियामेंट जो गॾियल इजलास जारी आहे। अवां खे ताज़ी सूरत-हाल खां आगाही ॾींदा पिया हलूं त आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी हिकु भेरो ॿीहर मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। ही इंतहाई वॾी ख़बर खां अवां खे आगाही ॾींदा पिया हलूं त जेको आहे आसिफ अली ज़रदारी मुल्क जो ॿियो भेरो सदर चूंडी वियो आहे। 255 वोट खणी आसिफ अली ज़रदारी अक्सरियत हासिल कई ऐं मुल्क जो नओं सदर चूंडी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। सिंध, पंजाब, बलोचिस्तान में आसिफ अली ज़रदारी कामयाब थियो। केपी असेंबली में सिर्फ़ महमूद खान चकज़ई खे कामयाबी मिली। पार्लियामेंट में चूंड मुकमल थियण बाद वोटनि जी जेका आहे ॻणप उहा कई वई, जंहिंमें 255 वोट हासिल करे आसिफ अली ज़रदारी हिकु भेरो ॿीहर मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। मुल्क जे नए सदर जी चूंड खां पोइ वोटनि जी ॻणप जेका हुई उहा मुकमल कई वई। पार्लियामेंट जो गॾियल इजलास जारी आहे। हिन वक़्त बि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे आसिफ अली ज़रदारी जी कामयाबी खां पोइ हर मेंबर पारां मुबारक ॾिनी पई वञे। आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी हिकु भेरो ॿीहर जेको आहे मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। ही इंतहाई वॾी ख़बर आहे। अवां सां शेयर कयूं पिया, अवां खे आगाही ॾींदा पिया हलूं त आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी कामयाब थी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी सदर चूंडी वियो। आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी कामयाब थी वियो आहे। ही वॾी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवां खे आगाही ॾियूं पिया। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंकी सां। शाकिर, आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी हिकु भेरो ॿीहर मुल्क जो सदर चूंडी वियो आहे। छा अपडेट्स इन हवाले सां अवां वटि? बिल्कुल पार्लियामेंट हाउस में जेका पोलिंग हुई उन में आसिफ अली ज़रदारी वॾे मार्जिन सां पोलिंग खटी आहे ऐं ॿियो भेरो सदर बणिजी वियो आहे मुल्क जो। ऐं आसिफ अली ज़रदारी 255 वोट जेके आहिनि उहे खया आहिनि ऐं उनजे मदे मुक़ाबिल जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो उम्मीदवार हुयो महमूद खान चकज़ई उन 119 वोट खया आहिनि। टोटल जेके आहिनि 375 वोट कास्ट थिया आहिनि। उन मां हिकिड़ो वोट जेको आहे उहो मुस्तरद थियो आहे ऐं बाक़ी जेके आहिनि उहे वैलिड वोट हुया, जिन में 255 आसिफ अली ज़रदारी वोट खया आहिनि। जीअं ई प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेको चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जो आहे आमिर फारूक उन ऐलान कयो नतीजनि जो त उन वक़्तु जीअं ऐलान थियो त जेके पीपल्स पार्टीअ जा मेंबर आहिनि, वोटर आहिनि या गैलरियुनि में जेके पीपल्स पार्टीअ जा जियाला वेठा उन्हनि जे तरफ़ां जीअं भुट्टो जा नारा ऐं ज़रदारी सभिनी ते एक ज़रदारी सब पे भारी जा जेके आहिनि उहे नारा हया ऐं ऐवान जेको आहे उहो जीअं भुट्टो जे नारनि सां गूंजंदो रहियो। ऐं इन खां अलावा जेको पार्लियामेंट जो जा जेके कॉरिडोर्स आहिनि उन में बि पीपल्स पार्टीअ जा जियाला जेके आहिनि उहे नारेबाज़ी हिन महिल करे रहिया आहिनि ऐं ऐलान खां पहिरियां बि जियाला जेके आहिनि उहे वॾी तइदाद में पार्लियामेंट हाउस में पहुतल आहिनि। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान जे वक़्तु मौजूदु हुयो हाल में ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जीअं ई पार्लियामेंट में दाख़िल थियो त कारकुननि जो वॾो अंग जेको आहे जियालनि जो उहो पहुची वियो ऐं बिलावल भुट्टो जो नारा हणी ऐं वालियाना हिकिड़ो इस्तक़बाल हुनजो कयो वियो। ऐं उन खां पोइ जेको आहे उहो जॾहिं हाल में पहुतो त हाल में अनाउंसमेंट कई वई ॻणप खां पोइ ऐं 255 आसिफ अली ज़रदारी वोट खणी जेको आहे उहो ॿियो भेरो मुल्क जो जेको आहे 14 सदर जेको आहे चूंडिजी वियो आहे। जी ठीकु आहे शाकिर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन, ही वॾी ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं।